वण बरिया बरिया रंग रतोल तो पुजाना सुप्री मुझे हीणे अचन होल कई जे कोल से सिगा पारज सुप्री अदबी खत सां ऐं खत असांखे लिखी माणियो आहे सेंट्रल जेल हैदराबाद खां गुलाम अहमद थेबे। डागन डेरन डूंगरन टिन्ही ॾिनम ॾुख से सभु भाइम सुख एकांत कारण होत जे मोर जे अदाउनि जहिड़ो अंदाज़ ऐं बरसात जी बूंद में भिनल गुलाब जे विखियल खुशबू जहिड़ो आवाज़ नूरी आबाद मां प्रीत जो पंध कंदे जिन बि मागन मथां सान्यावंद समातन ताईं पहुतो उन्हनि सभिनी पंहिंजनि परावनि देसिन परदेसिन रुठल परतल सजणनि खे चंड सां चकोर जी चाहत जहिड़ो सलाम शाल क़बूल पवे। अदा बशीर तुंहिंजे आवाज़ जी तंद सां अहिड़ो त नातो जुड़ी वियो आहे जहिड़ो सिंध ऐं सिंधूअ सां। तुंहिंजो प्रोग्राम जे इंतज़ार में थकल रूह रिझाईंदो रहंदो आहियां पर जॾहिं हवाउनि जूं कुंवारियूं अदाऊं नशरियात सां हथ चुरांद कंदियूं आहिनि त सजण ॼण अखियुनि खे गजगोड़ सां भरियल ककरनि खां कावड़जी वापसि वेंदे नज़र अचनि थियूं। ऐं पोइ कुझु मिटीअ जी महक जहिड़ा दोस्त जिन में शाइर दोस्त राजा रुस्तम पालारी अरणामल मोरी जो वफ़ा सुमरो लाहौती महबूब भुगटी ऐं आजिज़ अब्दुल हकीम जाखरो प्रोग्राम खे रिकॉर्ड करे पहिरीं प्यार जी सूखड़ी वांगे मूंखे ॾेई वेंदा आहिनि जिन खे आऊं बि साह में सांढे रखंदो आहियां ऐं दिलि बाग़ में बहार जी मौसम जिया मुस्कुराईंदी रहंदी आहे। हलंदे हलंदे विछड़ी वियासीं ठहंदे ठहंदे उजड़ी वियासीं वक़्त जे तूफ़ान में यार पुराणे आखे रेझां उजड़ी वियासीं। बशीर भाउ कॾहिं त ज़हन सोचुनि सां सफ़र कंदे इहो सोचींदो आहे त शाम जा हसीन लम्हा अॼु बि अकेलाइन जे आदर भाउ में बीठल आहिनि भले सावण सिंध सां वफ़ा कई हुजे पर रूह जे रेगिस्तान में आस जो राकास अॼु बि रक़्स करे थो। कीचड़ खां कारूंझर ताईं अखियुनि जे जोड़नि जा मोहबती सफ़र भले जारी हुजनि पर अकेलाई में अलमंज़र बि पिरनि सवाइ मुंझल ॼार लॻंदो आहे। ऐं हा बशीर जॾहिं वक़्त जे वाचूड़े में उमीदुनि जो अजरकूं ॿियाई जे ॿेर में अटकी पवनि ऐं कुल्फत